शौकत हुसैन चांडियो नाले सां हिकिड़ो चैनल अथव तव्हां हेॾा महिरबानी करे सब्सक्राइब कयो ऐं उन में जेके बि वीडियोज़ अपलोड थियनि थियूं इनखे तव्हां पाण ॿुधो ऐं लाइक कमेंट शेयर कयो उनखे। तुंहिंजे मूं ॾे अची आका अखिड़ियुनि खे विछायां मां लुड़कनि सां उहे मूंखे बस हिकिड़ी कॉल अची वई शौकत अली चांडियो साहिब जन जी मूंखे कॉल अची वई त हुन मूंखे चयो साईं मूंखे टाइम खपे तव्हांखे हिकिड़ी बार नात रिकॉर्डिंग करणी आहे। अमड़ जी दुआ अघी वई मूंखे ॾात मिली वई अमड़ जी दुआ अघी वई मूंखे ॾात मिली अमड़ खे चवंदोसि अम्मा हीअ नात ॿुधजां अमड़ बसि लफ़्ज़ चवंदी त अबा इंशाअल्लाह अहिड़ी दिलि सां दुआ कर मिठड़ीअ मां वञी मुल्क मदीने जूं घिटियूं घुमां। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजा ॾोह माफ़ कर अल्लाह मुंहिंजा मौला मुंहिंजा ॾोह माफ़ कर अल्लाह मुंहिंजा ॾोह समूरा माफ़ कर। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अमड़ जी दुआ अघी वई मूंखे ॾात मिली वई अमड़ जी दुआ अघी वई मूंखे ॾात मिली वई सुणे मुस्तफ़ा जिया सुणे मुस्तफ़ा जिया ही मूंखे नात मिली वई अमड़ जी दुआ अघी वई मूंखे ॾात मिली वई। ऐं नात ख़ान अब्दुर्रज़ाक भी अतारी सियाल मौला मोर में वेठो आहियां। अल्हम्दुलिल्लाह नंढे इलाइक़ो खां मूंखे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सना पढ़ण जो शौक़ु आहे। दुआ कजो ता क़यामत महबूब सना ईअं इश्क़ मोहब्बत सां पढ़ंदा रहूं अल्लाह हुनजो महबूब मदीने वारो साईं सुहिणो दस्तगीर बादशाह पीर मौला अली मुश्किल कुशा राज़ी हुजनि ऐं इहा ड्यूटी असांखां रब पाक ॾींहुं क़यामत असांखे वठंदो रहे। हुअसि त हे मुख़्तलिफ़ सना खान जे नंढे इलाइक़ो खां माना नात ॿुधंदो हुयुसि कंहिं नात ख़ान वटि मां ईअं न वियो आहियां सिखण जे लाइ जीअं हिकिड़ो मुंहिंजो भाउ मूंखे नात सेखारियो ईअं अॼु ताईं कंहिं वटि न वियो आहियां। वरी पोइ शुक्र अल्हम्दुलिल्लाह नंढे इलाइक़े नात चवंदो हुयुसि बसि मदीने पाक जी नात पढ़ंदो हुअसि। जॾहिं इहा नात मूं ॿुधी हुअमि अहिड़ी दिलि सां दुआ कर मिठड़ीअ मां वञी मुल्क मदीने जूं घिटियूं घुमां इहा जॾहिं नात मां घर में पढ़ंदो हुयुसि त अमड़ खे चवंदोसि अम्मा हीअ नात ॿुधजां अमड़ बसि लफ़्ज़ चवंदी त अबा इंशाअल्लाह वेंदे हिकु ॾींहुं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह अमड़ जी दुआउनि सां 2016 में मां गुनाहगार खे अमड़ सां गॾु मदीने पाक जी हाज़िरी नसीब थी। उते वञी महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कई मदीने साईं नंढे इलाइक़ो खां मुख़्तलिफ़ शहरनि जी पोइट्रीज़ मूं पढ़ियूं नातूं बि पढ़ां पियो काश मां गुनाहगार खे उहे अल्फाज़ ॾे जो मां तुंहिंजे इश्क़ में कुझु अल्फाज़ लिखी सघां। मां पाण जेको आहे सो हाजी गुलाम नबी महेसर वांगुरु नातूं लिखां बि पंहिंजो पाण ऐं पढ़ां बि पंहिंजो पाण। बसि दुआ घुरण जी देरि हुई जो उतां गुज़रियुसि जॾहिं उमिरो करे मोटी आयुसि मां तंहिं टाइम ते 2016 में नाले मिठो स्कूल में इस्लाम पब्लिक स्कूल में टीचिंग कंदो हुअसि। मां उते वेठो हुअसि त अचानक हिकिड़ो ख़्यालु आयो त हम्द बारी ताला लिखां जंहिंजा उसुराती अल्फाज़ इहे आहिनि ओ मुंहिंजा मौला मुंहिंजा ॾोह माफ़ कर अल्लाह मुंहिंजा मौला मुंहिंजा ॾोह माफ़ कर अल्लाह मुंहिंजा ॾोह समूरा माफ़ कर। शुक्र अल्हम्दुलिल्लाह बसि ईअं हम्द लिखियमि उन खां पोइ वरी नात नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखियो हज़रत मौला मुश्किल शाह मनक़बत सुहिणे दस्तगीर बादशाह मनक़बत ईअं अॼु ताईं अल्हम्दुलिल्लाह कुझु न कुझु माना शाइरी पोइट्री लिखां पोइ कंहिं शाइर वटि शाइरी सिखण लाइ न वियो आहियां। इहा हम्द जॾहिं मूं लिखी हुअमि त मुंहिंजो माइट अथव हिते मोरो शहर में वेठो आहे हाफ़िज़ जावेद अली भीम मोराई मशहूरु पोइट अथव शाइर अहले सुन्नत सिंध जो मशहूरु माशाअल्लाह आहे शाइर उन वटि वियोसि मां हीअ शाइरी पोइट्री चेक करण लाइ पर हुन जॾहिं ॾिसी वई मूंखे कुझु बि न चयो हुन चयो सही आहे। पोइ मूं फील कयो त मे बी का मिस्टेक मूं न कई आहे बसि पोइ उनखे अलाह नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां दुआऊं घुरंदे बसि मुंहिंजा मौला तूं ई बहितर ॼाणे थो जेकॾहिं का मिस्टेक मूंखां थी वञे त उन खां पोइ मां लिखंदो हुअसि त पोइ कंहिं शाइर वटि मां वरी शाइरी चेक करण लाइ न वियुसि। हिकिड़ो आलिम सॻोरो आहे साईं हबीबुल्ला अतारी अलमदनी आहे दावत इस्लामिया जो साईं उन्हनि खां मां जेको आहे सो वेंदो हुउसि जेका मां नात वग़ैरह लिखंदो हुउसि उन खां सिर्फ़ु चेक कंदो हुउसि ॾिसो का शरई का ग़लती हुजे त रहनुमाई कंदा उहो उन में मिस्टेक मां सेट करे छॾींदो हुउसि। नातूं पढ़ण जे लाइ जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेको आहे सो मोरे जे हिसाब सां ॿाहिरि नथो वञी सघां आहियां अकेलो ॼणो ॿियो केरु माना जोड़ में आहे कोन बस जेको हाल आहे सो हाज़िर आहे त मोरे में माना वञूं था नात शरीफ़ पढ़ण जे लाइ। मसरूफ़ियत मां जेको आहे सो प्राइवेट स्कूल में टीचिंग कंदो आहियां। हींअर जस्ट नाउ जेको आहे सो यूनाइटेड पब्लिक स्कूल बाईपास टाउन मोरो में उते टीचिंग कंदो आहियां प्लस में नात शरीफ़ बि पढ़ंदो आहियां पोइट्री शाइरी बि कंदो आहियां।
ॿियो बिज़नेस में जो कमु कंदो आहियां पंहिंजो पाण। हा, नंढे इलाइक़ो खणी मां अल्हम्दुलिल्लाह सिंधी नात ख़्वान जे हिसाब सां एहतसाम अफ़ज़ल बंबरो ऐं मोहम्मद सलमान ख़ासकेली ॿिया खोड़ सारा नात ख़्वान आहिनि। उर्दू में मोहम्मद ओवैस क़ादरी या हाफ़िज़ तसव्वुर रज़ा अतारी, असद रज़ा अतारी, इन जा नात ॿुधंदो आहियां। सिंधी नातो नंढे इलाइक़ो में पढ़ंदो आहियां, हाणे शौक़ु थियो अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह अज़्ज़ वजल उर्दू बि नातो हाणे स्टार्ट कंदुसि इंशाअल्लाह। शाइरनि में हाजी गुलाम नबी मैसर जी शाइरी माशाअल्लाह हर नात ख़्वान पढ़े पियो ऐं इंशाअल्लाह ॾींहं क़यामत ताईं पढ़ंदो रहंदो। छो जो महबूबा माशाअल्लाह हाजी गुलाम नबी मैसर अल्फाज़ जेके आहिनि हींअर बि शाइरीज़ में आहिनि, पर एक्चुअली माना जेके सेम वर्ड्स यूज़ था थियनि पोइट्रीज़ में, पर हाजी गुलाम नबी मैसर जी शाइरी तमामु प्यारी मूं पढ़ी आहे। मखणी फ़क़ीर जी शाइरी ऐं हाणे जेका माना जस्ट दिस पीरियड में जेको आहे सो अब्दुर्रहीम अज़मी जी शाइरी तमामु मूंखे प्यारी आहे। उनजी माशाअल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह नातूं खोड़ सारे मां महफ़िल में बि पढ़ियूं आहिनि। माना पंजल सोलंगी जेको नियाज़ मोराई नाले सां मशहूरु आहे, उन मुंहिंजो सुठो साथ ॾिनो। इन हिसाब सां ॾिठो वञे त इहा मुंहिंजी ऑडियो रिकॉर्डिंग हाणे फस्ट स्टेप आहे। हींअर जीअं मिसाल ॾिठो वञे त अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूंखे बसि ईअं हिकिड़ी कॉल अची वई, शौकत अली चांडियो साहिब जन जी मूंखे कॉल अची वई, त हुन मूंखे चयो साईं मूंखे टाइम खपे, तव्हांखे हिकिड़ी ॿ नात रिकॉर्डिंग कराइणी आहे। मूं चयो असां गुनाहगारनि कीअं यादि कया, त हिन जा लफ़्ज़ मूंखे अञा ताईं माइंड में माना हिकिड़ो हलनि पिया जी बाबा ग़रीब तूं किथो चईं, गुनाहगार ग़रीब किथो चईं, महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सना ख़ानी उनजो माना उम्मती आई, तूं इहे लफ़्ज़ किथो चई सघीं, असां तव्हांजा नौकर को मसइलो तव्हां अची टाइम कढो। जीअं ईअं तव्हांजे सुवाल मुताबिक़ अॻिते हाणे ॾिसो हाणे कहिड़ो स्टेप थो मिले। हीअ हिकिड़ो ऑडियो रिकॉर्ड मूं तॾहिं कराए, हींअर वीडियो हीअं रिकॉर्ड करायां पियो। हाणे फॉरवर्ड जेका ॾिठो वञे मिसाल का टुमारो कंहिं बि न ॾिठी आहे, पोइ इंशाअल्लाह वधीक गॉड नोज़ बेटर, ख़ुदा बहितर ॼाणे। तिर्ज़ पहिरीं थल पाण सां ॼण माण्हू मदीने पाक में पहुची थो वञे, उन ॼण हाज़िरी लॻी थी ॼण त डायरेक्ट उते माण्हू पहुची तसवर इहो थियो जंहिंमहिल अखियूं बंदि कजे ॼण त मदीने पाक में वेठो आहे। पर हिकिड़ी अहिड़ी तिर्ज़ूं आहिनि जीअं मिसाल महफ़िल में वञे थो, मिसाल ॾिठो असांजो एक्सपीरियंस जेको आहे किथे किथे वञे थो माना महफ़िल में वञे थो अहिड़ियूं तिर्ज़ूं पिया पढ़जंदियूं। हाणे ईअं नचे मिसाल असां माण्हू जे करे था पढ़ूं या पर न ईअं नच जे खणी मिसाल हिकिड़ो जनरल माना एक्सपीरियंस तव्हां जेको तव्हां सुवाल कयो माना इन में वेठो महफ़िल में किथे किथे अहिड़ा माना तिर्ज़ूं पढ़जंदियूं झुमण वारियूं, जीअं असांजी सैयद बादशाह असांखे सुवाल पुछियो त इन मुताबिक़ किथे इहा तिर्ज़ पढ़जे त पोइ चवंदा साईं माशाअल्लाह सनास खान नात खान अहिड़ी पढ़ी जो माना बाक़ाइदे झुम अची असांखे। वरी जे मिसाल के हेठि तिर्ज़ूं अहिड़ी जंहिं पढ़जंदियूं मिसाल के अहिड़ियूं तिर्ज़ूं थियूं जीअं माना जीअं सलमान ख़ान जी अॼु तुंहिंजे मुंहुं ॾे अची आका अखिड़ियुनि खे विछायां मां लुड़कनि सां उहे रस्ता सभु रोई पुसायां मां। हाणे अहिड़ियूं अहिड़ियूं तिर्ज़ूं वरी किथे किथे जेको आहे सो वरी हिनखे लाइक कनि था, फॉलो कनि था। मैसेज मुंहिंजो इहो आहे तव्हांखे त कोशिशि इहा कयो अलाह रसूल जी फ़रमाबरदारी कयो ऐं पंहिंजो मुर्शिद लाज़मी रखो पंहिंजो पाण सां गॾु। मुर्शिद जे ॾिनल रस्ते ते हलंदो इंशाअल्लाह अज़्ज़ वजल तव्हां कॾहिं बि जेको आहे सो नाकाम न वेंदो। मुर्शिद ॾिनल रस्ते तरीक़े ते हलो ऐं उनजे ज़रिए जेको आहे सो तव्हां इंशाअल्लाह ज़िंदगी सुठी गुज़ारींदो ऐं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी पढ़ो ऐं इश्क़ मोहब्बत सां पढ़ो त जीअं अलाह पाक इहा ड्यूटी ॾींहं क़यामत ते असां सभिनी खे नसीब करे। ऐं इन में वॾो जेको आहे सो रूहानी दिली कल्बी सुकून शौकत हुसैन चांडियो नाले सां हिकिड़ो चैनल अथव तव्हां लाइ, महिरबानी करे उनखे सब्सक्राइब कयो ऐं उन में जेके बि वीडियोज़ अपलोड थियनि थियूं इनखे तव्हां पाण बि ॿुधो ऐं लाइक कमेंट शेयर कयो उनखे ऐं ॿियनि दोस्तनि उनखे पहुचायो त जीअं मिसाल का फॉर एक्ज़ाम्पल जेकॾहिं मिसाल तव्हां न बि ॿुधो था, जेकॾहिं हिकु दफ़ो तव्हां उनखे शेयर करे छॾींदो थी सघे ॿियो आशिक़ रसूल ॿुधंदो त नेकी जो कमु जेको हिन खे स्टार्ट कंदो आहे त उन ते ॿियो केरु जेकॾहिं फॉलो कंदो आहे त उनखे बि माना फॉलो करण वारे खे उन ते अमल मिलंदो आहे। जेकॾहिं मिसाल अॻियो जीअं स्टार्ट कयो कमु उहो भले न बि करे पर जेकॾहिं फॉलो करण ते अमल कंदो बि मिसाल कया त नात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे त उन ते तव्हांखे बि उन ते सवाबु मिलंदो रहंदो। शौकत हुसैन चांडियो जो जिन मूंखे क़ीमती वक़्तु कढी जेको मां गुनाहगार खां जेको आहे सो हाज़िरी भराई आहे।